अस्सलाम वालेकुम, वेलकम सारा एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। हिन वीडियो में पाण 5.2 कंदासीं 7th क्लास में, जैमें पाण डिफरेंट जेका नंबर्स डिफरेंट जेका टाइप्स नंबर्स जा हुननि जा स्क्वायर रूट मालूम कंदासीं। स्क्वायर रूट आहे छा? स्क्वायर रूट इनवर्स आहे छा जो? स्क्वायर जो इनवर्स आहे स्क्वायर रूट जो। ठीक है, इस सफ़ा सोलो टॉपिक आहे। जेकॾहिं पंहिंजा स्क्वायर क्लियर हूंदा तो स्क्वायर रूट मालूम करण भी सेकेंडन जो कम है। इन एक्सरसाइज में जो ए पार्ट है उनमें छा चाहिए, फाइंड स्क्वायर रूट ऑफ ईच। ही जेका भी मिलल इन जा स्क्वायर रूट मालूम करना। ही मतलब स्क्वायर आहिनि पाण वटि, हिननि जा स्क्वायर रूट मालूम करना, उपतड़ मालूम करना। मतलब हाँ 25 छा जो स्क्वायर आहे? 25 5 जो स्क्वायर आहे। ठीक है, 5 जो स्क्वायर आहे। ठीक है, तो 5 इन जो स्क्वायर रूट आहे। मतलब जवाब जो आहे पाण वटि 5 आयो। ठीक है, हाँ तव्हां चवंदो तो बाबा एडी जल्दी कीअं? पहिरियों पाण खे यादि आहे हुनजी मदद सां पाण ई कयो आहे। बाक़ी जेको फॉर्मल वे आहे उहो पाण कीअं कंदासीं? 25 त इन ते को भी टेबल पढ़ूं था। 5 जो लॻो 5 भेरे। ठीक आहे, वरी 5 जो 1 भेरे। हाणे पेर जेका थींदा उन्हनि मां पाण 1 खणंदासीं। ही 1 पेर थियो, इन मां 5 पाण खयोंसीं त इहो ई 5 जो। मतलब 5 जेको आहे ही स्क्वायर रूट आहे छा जो? 25 जो। ओके थी वियो। त ही पाण खे पाण जॾहिं स्क्वायर यादि हुया त पाण बसि ईअं सेकेंडनि में ई ॾिस ॾेई पाण कढी वरितो इन जो जवाबु। त इन जो जवाबु जेको आहे उहो 5 आहे। हाणे ही आहे त 4 जो स्क्वायर आहे त इन जो पाण स्क्वायर रूट मालूम करिणो। हिन जे मथां स्क्वायर रूट ॾींदासीं, स्क्वायर रूट। ठीक आहे, स्क्वायर रूट छा जे बराबरि आहे? स्क्वायर रूट बराबरि आहे 1/2 जे। ठीक आहे, 4 ही साॻी पावर वरी होल पावर आहे 1/2 स्क्वायर रूट जी पावर। ही ॿ में कटिजी आहे। बाक़ी जवाबु छा थियो? जवाबु पंहिंजो 4 थियो। पाण ॾिसण सां ई इन जो करे वञूं आहे। बाक़ी ही हिकु फॉर्मल वे आहे। ठीक आहे, तव्हां क्लास में जॾहिं बि कराईंदो हिसाब ईअं कराईंदो। ठीक आहे, बाक़ी जॾहिं MCQs हूंदो त तव्हां छा कंदो? जेकॾहिं स्क्वायर मिलियल आहे 4 जे मथां जीअं 2 स्क्वायर आहे त इन जो स्क्वायर रूट मालूम करिणो आहे त तव्हां चुप करे ही 4 जेको आहे जवाबु सिलेक्ट कंदो। हाँ हिन में हिन जो जवाब छा ईंदो? हिन जो स्क्वायर रूट छा थींदो? हिन जो स्क्वायर रूट हूंदो y, छो जो हिन वांगर ही कटिजी वियो तो y इन जो स्क्वायर रूट ही जवाब आहे। ठीक है, अहिड़ा MCQs अची सघनि था। हुन खां पोइ पाण छा कंदासीं? फाइंड द स्क्वायर रूट बाय फैक्टराइजेशन मेथड। ही जेको मेथड आहे फैक्टराइजेशन मेथड आहे। पाण हिकु ई सिर्फ़ु फैक्टराइजेशन मेथड सिखतासीं, छो जो पंहिंजो टारगेट जेको उहो MCQs खे सॉल्व करणु ऐं सवले खां सवले तरीक़े जे थ्रू पाण MCQs खे टारगेट कंदासीं, हिट कंदासीं। ठीक आहे, हिन में पाण उहो मेथड अप्लाई कंदासीं साॻियो हिन वांगुरु ई। हिन ते 31 जो लॻे थो। 31 जो घणे भेरे लॻो? 31 भेरे। ठीक आहे, हाणे 31 ते प्राइम नंबर आहे त हिन ते 31 जो घणे भेरे लॻंदो? 1 भेरे। सही आहे, मतिलबु 1 पेयर ठहियो। 1 पेयर मां पाण सिर्फ़ु 1 ई खणंदा हुअंग त 31 जेको आहे ही इन जो जवाबु आहे। 31 961 जो स्क्वायर रूट छा आहे? 31 आहे। ऐं हिन जो पाण कंदासीं साॻे तरीक़े मुताबिक़। त टेबल पाण पढ़ंदासीं। टेबल ॾिसो इन ते ॿधी आहे त 2 जो हणो, तव्हां चेंज जो हणूं था। 4 चौक 16 थियो, 4 भेरे ऐं ही साॻियूं 0 उहो ई आंदियूंसीं। वरी 4 जो पढ़ूं था ऐं 1 भेरे लॻो, बाक़ी 2 0 साॻियूं उहो ई। हाणे पाण छा जो पढ़ूं? 10 जो पढ़ूं था, 10 भेरे लॻो, वरी 10 जो 10 ते 1 भेरे लॻो। हाणे हिकु ही पेयर थियो, हिकु ही पेयर थियो। पेयर मां पाण 1 ई खणंदासीं। हिन पेयर मां पाण 4 खयां, हिन पेयर मां पाण 10 खयां त ही घणा थिया? 40 थिया। ठीक आहे, ऐं ही जेको आहे ही 1600 जो स्क्वायर रूट आहे। छा जो? 1600 जो स्क्वायर रूट आहे। ही जेको मेथड आहे फैक्टराइजेशन मेथड आहे। पाण ईअं मालूम करे वरी पेरनि मां 1 खणंदा आहियूं ऐं जेका पेयर थियनि उन्हनि मां 1 जेका खणंदा उन्हनि खे ज़रब करे छॾंदो त पाण खे छा मिलंदो? स्क्वायर रूट मिली वेंदो। ठीक आहे, ऐं ट्रिक खे अप्लाई कंदे तव्हां ऑप्शननि मां बआसानी ही करे सघो था। पाण खे ख़बर आहे त 4 छा जो? हितां जेकॾहिं पाण कयूं था 16 छा जो स्क्वायर आहे? चेंज जो। ऐं हिननि मां पाण 1 खणंदासीं। ठीक आहे, ईअं तव्हां चओ त बाबा 1000 जेकॾहिं 10,000 आहे, हिन जो स्क्वायर रूट छा थींदो?
हिन जो स्क्वायर रूट छा थींदो? ही 4 ॿुड़ियूं आहिनि, 4 ॿुड़ियुनि मां तव्हां 2 ॿुड़ियूं लिखंदो पहिरियों, 2 ॿुड़ियूं ऐं हिकु बाक़ी लिखी छॾियो। सब जो जेको स्क्वायर रूट आहे, सब जो ही मतिलबु 10,000 जो जेको स्क्वायर रूट आहे हू सब ही जेका आहिनि ही तव्हांखे यादि हूंदा। तव्हां 49 जो स्क्वायर रूट तव्हांखे को चवंदो तव्हां 7 ॿुधाईंदो, 64 जो स्क्वायर रूट चवंदो तव्हांखे को त तव्हां 8 ॿुधाईंदो, 625 जो स्क्वायर रूट तव्हांखे को चवंदो त तव्हां 5 ॿुधाईंदो, ही मथियों स्क्वायर ॿुधाईंदो ई न। ठीकु आहे, हिननि जो इहो उबतड़ ख़ाली ॿिनि खे कटे तव्हां जवाबु ॿुधाए छॾिजो। ओके आहे, हाणे हिननि खे पाण सोल्व कंदासीं। ही विच में रखो। ठीकु आहे, हाणे 144 अपान 225 आहे, हिननि जो पाण स्क्वायर रूट मालूम करिणो आहे। फॉर्मल वे सां पहिरीं ट्रिक जे मुताबिक़ पाण कयूं था। फॉर्मल वे जेको आहे हिन जो स्क्वायर रूट त ॿिन्ही जे मथां होल स्क्वायर अची वेंदो, वरी अलॻि अलॻि तव्हां हिन जे मथां स्क्वायर रूट ॾींदो अलॻि अलॻि। ठीकु आहे, हाणे 144 जो स्क्वायर रूट छा आहे? 144 जो 12 वारे 144 थींदो आहे, मतिलबु 12 हिन जो जवाबु आहे। ऐं 225 15 15 225 थींदो आहे, तव्हां लिखियलु आहे त 15 ही थी वियो। हाणे इहो ई हिन जो जवाबु आहे। जेकॾहिं हिकु जहिड़ो को टेबल लॻे थो त टेबल भले हणी वठो सिंप्लीफाई करण लाइ। हाणे 3 जो लॻे थो, हिन ते 4 भेरे लॻो, हिन ते 5 भेरे लॻो, त 4/5 जेको आहे हिन जो फाइनल जवाबु आहे। सवलो आहे नी। ऐं हिन खे कीअं कंदासीं? हिन खे पहिरियों तव्हां हुन फॉर्म में आणींदो, कहिड़ी फॉर्म में? त गैर वाजिब अणपुर में। गैर वाजिब अणपुर में आणींदासीं। हिक खे 144 सां ज़रब कंदो ऐं 25 जोड़ कंदो त छा जवाबु ईंदो? 169 जवाबु ईंदो। ऐं हेठि साॻो 144। मतिलबु जेकॾहिं पाण खे ईअं मिलियलु हुजे हिकु सॼो ॿ भाङे या मिक्स अणपुर पाण खे मिलियलु हुजे, मिक्स फ्रैक्शन मिलियलु हुजे, त हुनखे पहिरियों गैर वाजिब अणपुर में तब्दील करिणो आहे, हुन खां पोइ हिन जो स्क्वायर रूट मालूम करिणो। हाणे हिन जो स्क्वायर रूट पाण मालूम कंदासीं। ठीकु आहे, पाण डायरेक्ट हिन जो जवाबु कढूं। 169 जो स्क्वायर रूट छा थींदो? 13 13 169 थींदो आहे, मतिलबु 13 जेको आहे हू 169 जो स्क्वायर रूट आहे। ऐं 144 छा जो स्क्वायर आहे? 12 जो, मतिलबु हिन जो जेको स्क्वायर रूट आहे उहो 12 आहे। हाणे कोई हिकु जहिड़ो टेबल नथो लॻे ऐं बाक़ी गैर वाजिब अणपुर आहे, त हिन खे तव्हां मिक्स अणपुर में तब्दील कंदो। हिकु भेरे टेबल लॻो 12 जो हिन ते, त हिकु सॼो बाक़ी हिकु बचियो, ही जवाबु थियो। ओके आहे, सवलो आहे नी। हाणे पाण ही कंदासीं, फाइंड स्क्वायर रूट ऑफ द डेसिमल बाय फैक्टराइजेशन। ठीकु आहे, हिकु पाण फैक्टराइजेशन जे थ्रू कंदासीं, बाक़ी पाण ट्रिक जे थ्रू कंदासीं। डेसिमल जेको नंबर पाण खे मिलियलु हूंदो हुनखे पाण सभिनी खां पहिरियों छा में चेंज करिणो आहे? पाण कॉमन फ्रैक्शन में चेंज करिणो आहे। 2 खे कटे 2 जे हेठि 1 ॾियणी आहे ऐं बाक़ी जेतिरा अंग हूंदा ओतिरियूं 0 ॾेई छॾिणियूं। 2 अंग आहिनि, 1 2 त 2 0 ॾेई छॾियो। हाणे ही थियो। हाणे हिन जो पाण छा स्क्वायर रूट मालूम करिणो आहे? 324 अपान 100। हिन जो 324 छा जो स्क्वायर आहे? ही ॾिसो 18 जो, मतिलबु हिन जी 324 जो अंडर रूट छा थींदो? हू 18 थींदो। ऐं सब जो 10। ठीकु आहे, हाणे हिकु जहिड़ो टेबल लॻे थो? हा, ॿिनि जो लॻे थो। हिन ते 5 भेरे लॻो, हिन ते 9 भेरे, 9/5। ठीकु आहे, हीअ बि गैर वाजिब अणपुर आहे। तव्हां हिनखे मुरकब अणपुर में, जंहिंखे पाण मिक्स फ्रैक्शन चवंदा, हुन में चेंज करे सघो था। घणे भेरे टेबल लॻो? 5 जो 9 ते 1 भेरे, बाक़ी घणा बचा? 4 4/5। इहो हिन जो जवाबु आहे। ॿियो वरी त पाण हिनखे जेकॾहिं ही 2.5 अणपुर में पाण खे मिलियलु हुयो, त जेको जवाबु बि हू बि 2.5 अणपुर में थियणु खपे। त पाण हिनखे 9 खे डिवाइड कंदासीं 5 सां, त 1 भेरे खोड़ो लॻो, हू 1 अची वियो। बाक़ी घणा बचिया? बाक़ी बचिया 4 ऐं 2.5 ॾेई 0 ॾिनीसीं, हू थी विया 40। 40 ते घणनि भेरे खोड़ो लॻो? 5 जो 8 भेरे। ही बाबा जवाबु। मतिलबु 3.24 जो जेको स्क्वायर रूट आहे हू 1.28 आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसंदो त बाबा 2.5 खे जेकॾहिं पाण गुम करे छॾियूं त हेॾे ॾिसंदो, हेॾे ही छा में आहे? ही 18 थी वियो। ही 324 जो 324 छा जो स्क्वायर आहे? 18 जो। त ही ॾिसो, मतिलबु पाण छा करिणो आहे? पाण हिन खे ॾिसी ई हुन जो स्क्वायर रूट मालूम करे सघूं था। 324 अशारिया खे 2.5 खे छॾियो, 2.5 खे छॾे पाण सोचींदासीं ऐं पाण
डायरेक्ट जवाब ॾे पुॼी वेंदासीं। हीअ 324 पाण ॾिसूं, 324 जो छा आहे 18, 18 जे पाण 1 खां पोइ ॾाए ॾेई छॾी आहे नी, हितां बि पाण सम्झी सघूं था। हाणे हीअ ॾिसूं 625 आहे, 625 पाण ॾिसंदासीं त हेॾे छा में आहे, हीअ ॾिसो 625 जेको आहे उहो छाजो स्क्वायर आहे, 625 हू 25 जो स्क्वायर आहे, त हिन जो छा थींदो, हिन जो जेको स्क्वायर रूट थींदो, स्क्वायर रूट हू 2.5 थींदो, मतिलबु हिते ॾाए अचे। ठीकु आहे, उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलंदो नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।